बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। आम तौर ते इहा शिकायत कई वेंदी आहे, इहा ॻाल्हि कई वेंदी आहे या चयो वेंदो आहे कि जेका मां हीअ ॻाल्हि करे रहियो आहियां तव्हां शागिर्दनि जी करे रहियो आहियां, त असांखे पढ़ाईअ में दिलचस्पी नथी थिए, असांखे पढ़ण में मज़ो नथो अचे या असांखे उहे शयूं सम्झ में नथियूं अचनि त कीअं पढ़िजे या कहिड़े नमूने सां पढ़िजे। हूअं बि साइंटिफिकली ॾिठो वञे त दिलचस्पी तॾहिं पैदा थींदी आहे जॾहिं असां शयुनि ते गौर करणु शुरू कंदा आहियूं। दिलचस्पी तॾहिं पैदा थींदी आहे जॾहिं असां उन्हनि खे रिपीट कंदा आहियूं। दिलचस्पी तॾहिं ई वधंदी आहे या माण्हुनि जो इंट्रस्ट तॾहिं वधंदो आहे जॾहिं का शइ अचणु शुरू थी वेंदी आहे। तव्हांखे जेकॾहिं का शइ अचे थी त उहा आसान आहे, जेकॾहिं नथी अचे त उहा ॾुखी आहे। हाणे तव्हांजे लाइ उहा ॾुखी आहे त मतिलबु ईअं न आहे त उहा दुनिया वारनि जे लाइ बि ॾुखी हुजे। हीअ हिकिड़ो अहिड़ो तनासुब ठहियलु आहे, हिकु अहिड़ी निस्बत ठहियलु आहे त हिकु शइ हिकु माण्हूअ खे ईंदी आहे, ॿी शइ ॿिए माण्हूअ खे ईंदी आहे। ऐं जेका शइ जंहिं माण्हूअ खे अचे थी उहा उन लाइ ईज़ी आहे, ऐं जेका शइ जंहिं माण्हूअ खे नथी अचे उन लाइ उहा मुश्किल आहे। तव्हां यूट्यूब ते वञो या गूगल ते सर्च कयो SQ3R मेथड, SQ3R मेथड। उन में स्टडी, साईं खे चयो क्वेश्चन, रिवाइज़, रीड, रिवाइज़, इन सिस्टम सां उहो रखियलु हूंदो आहे। त उहो जॾहिं तव्हां मेथड खणंदव त तव्हांखे सुवाल आहिस्तगीअ सां सम्झ में अचणु शुरू थी वेंदी आहे। उहो मेथड आसान आहे, तव्हां उन ते हिकिड़ो दफ़ो गौर करे ॾिसो ऐं उन खां पोइ तव्हां पढ़णु शुरू कयो। बाक़ी जेके बि ॿार बहानो कनि था त असांखे पैसा न आहिनि, के असांखे ख़र्चु न आहे या असां पैसनि जे अणहूंद जे करे असां पढ़ी नथा सघूं, त उन लाइ हिकिड़ो ख़ासि शइ मां इहा चवणु चाहियां थो। जेकॾहिं कंहिं माण्हू खे दिलचस्पी आहे, उहो पंहिंजे ख्वाब जो पूरा करणु चाहे थो, ख्वाब मतिलबु हू डॉक्टर थियणु चाहे थो, इंजीनियर थियणु चाहे थो या जेको बि हू जॉब हासिलु करणु चाहे थो, उहो हासिलु करे सघे थो। पर तव्हां कॾहिं महसूसु कयो आहे त आम तौर ते तव्हां असांखे जेके वालिदेन हूंदा आहिनि या तव्हां असांजा जेके टीचर्स हूंदा आहिनि, असांखे इहो चवंदा आहिनि त तूं डॉक्टर थी, इंजीनियर थी या ॿियो को जॉब जेके आम तौर ते रखियलु हूंदा आहिनि। पर कॾहिं बि कंहिं तव्हांखे इहे चवण जी कोशिशि कई आहे त सुठा इंसान थियो। सुठो इंसानु माण्हू तॾहिं थींदो आहे जॾहिं उन में अंदरूनी तौर ते तब्दीली अचणु शुरू थी वेंदी आहे, हुन में नेकी हूंदी आहे, हुन में सलाहियत हूंदी आहे परखण जी, गौर करण जी या उन्हनि शयुनि खे ॾिसण जी त कहिड़ियूं शयूं सही आहिनि ऐं कहिड़ियूं शयूं ग़लति आहिनि। जॾहिं बि इंसानु को गौर करणु शुरू कंदो आहे या इहो जाचणु शुरू कंदो आहे त कहिड़ी शइ सही आहे कहिड़ी शइ ग़लति आहे, उन खां पोइ हू सम्झी वेंदो आहे त हुनखे छा करणु घुरिजे। इहे शयूं असां आम तौर ते सिलेबस मां कटियूं वयूं आहिनि। हाणे वरी मां साॻी ॻाल्हि ते इहा चवां थो त जेकॾहिं तव्हांजी पढ़ण में दिलचस्पी नथी थिए त हिकु शइ हिकिड़ो दफ़ो पढ़ो, वरी उनखे रिवाइज़ कयो, उन मां क्वेश्चन ठाहियो, उन्हनि क्वेश्चन्स जा जवाब ॾियो ऐं जवाबु ॾियण खां पोइ तव्हां उन्हनि खे ॿीहर कापीअ ते लिखणु शुरू कयो ऐं उन जो फॉर्मेट तव्हां आहिस्ते आहिस्ते सम्झण जी कोशिशि कयो त तव्हांखे अचणु शुरू थी वेंदो। बाक़ी किताबु खोलण खां सवाइ तव्हांखे कुझु बि सम्झ में न ईंदो। बुक पढ़ण खां सवाइ तव्हांखे का बि शइ सम्झ में न ईंदी। तव्हां पंहिंजे लाइ, पंहिंजे फ्यूचर लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल लाइ जेकॾहिं वक़्तु कढंदव त तव्हां इन्हनि बुकनि खे आसानी सां सम्झी सघंदव। जेकॾहिं तव्हांखे सम्झ में नथो अचे त हर उन टीचर सां मिलो जंहिंखे अचे थो, तव्हां उन खां सिखो ऐं उन खां ई उनजी रहनुमाई हासिलु कयो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।